नज़री नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। गड्डाप मां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद बशीर। स्टील टाउन थाणे जी हद घाघर फाटक वटां अगवा थियल बस जो स्टार्टर पौरत अकरम ज़हरानी खे धाड़ेलन ज़ाहिर कंदे वारसनि खे हिकु वीडियो मोकिली आहे, जंहिंमें अकरम ज़हरानी बेबसी सां आज़ादी लाइ फ़रियाद करे रहियो आहे। वीडियो सां गॾु मुग़वी जे वारसनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि त जेकॾहिं मुतालबा पूरा न कया विया त पौरत खे क़तल कयो वेंदो। अगवाकारनि फ़ोन कॉल ज़रिए मुग़वी जे वारसनि खां 2 करोड़ रुपया नक़द, 2 आईफोन ऐं 2 राडो वाचूं घुरियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जा मुतालबा सिर्फ़ पैसनि ताईं महदूद न रहिया आहिनि, पर धाड़ेलनि तरफ़ां जदीद इलेक्ट्रॉनिक डिवाइस ऐं क़ीमती घड़ियुनि जो मुतालबो करणु माण्हुनि में हैरत ऐं ख़ौफ़ पैदा करे छॾियो आहे। मुग़वी जे भाउ असलम ज़हरानी जो चवणु आहे, असां ग़रीब पौरत माण्हू आहियूं, असां वटि करोड़े रुपयनि जो बंदोबस्तु किथां थींदो। हिन वधीक चयो त धाड़ेलनि जो मुतालबो असां लाइ मुकमल तौरु नामुमकिन आहे। नाइजी सिंध ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां अपील कई आहे त हू संदसि भाउ जी ज़िंदगी बचाइण लाइ फ़ौरी क़दम खणनि।